नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। नवादा पीर जो ॻोठ मां ख़बर ईंदा पाकिस्तान अलायंस यूथ काउंसिल खैरपुर पारां मिठड़ी में सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में PHU मलेरिया बाबति शरीक लेडी हेल्थ वर्कर्स ऐं शेयरनि शिरकत कई। मीडिया खैरपुर ज़िले जे कोऑर्डिनेटर PLYC खे ॿुधाईंदे माजिद सेतो ॿुधायो त असां 2015 खां खैरपुर ज़िले जे प्लेटफॉर्म तां कमु करे रहिया आहियूं ऐं हिन वधीक PLYC ताईं 143 मलेरिया जा तशख़ीसी सेंटर क़ाइमु कया आहिनि ऐं जिन में मलेरिया जे मरीज़नि जो मुफ़्त में इलाज सां गॾु दवाऊं बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि। शकी मरीज़नि जूं टेस्टूं पिणु कयूं वेंदियूं आहिनि। डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जो तवाम खे पैगाम ॾिनो त चौकनि चौराहनि या घरनि में सफ़ाई जो ख़ासि ख्यालु रखो ऐं गंदगी खां पासो कयो। जेकॾहिं कंहिंखे बुखार थिए त उन जूं टेस्टूं कराइण खां पोइ इलाज शुरू करायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।